जीअं साईं जीएम साहिब जे असांखे अवां खे जीअण जो ढंग सेखारियो ऐं सिंधी क़ौम खे हक़ जी वाट ॾसी। अॼु ही जेका प्रोग्राम या महफ़िल मचाई आहे इहा हिकु उन सिस्टम जी कड़ी आहे। असां उन माण्हू खे अॼु इन प्रोग्राम जे ज़रिए मैसेज ॾियूं था ऐं सिंधी क़ौम खे मैसेज मिलंदो इन थ्रू असां अञा जाॻूं पिया। दोस्तो, पूरी सिंध मां पंहिंजो कीमती टाइम कढी कई आयल सभिनी महिमाननि खे आउं दिलि जे गहराइनि सां ख़ुशि आमदीद चवां थो। सभ खां वधीक आउं मोहतरम डॉक्टर नियाज़ कालानी साहब जो मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन GSM क़ौमी मुआज़ पंहिंजो कीमती टाइम कढी करे मूं जहिड़े नाचीज़ ऐं मिसकिन माण्हू जे महफ़िल में अचण ते मुंहिंजो मान वधायो आहे। ऐं साईं जन जो थोराइतो आहियां। उन सां गॾोगॾु GSM क़ौमी मुआज़ जो हर दिल अज़ीज़ शख़्सियत सागर हमीद बुर्दी साहब उहो बि पंहिंजो कीमती टाइम कढी आयो। आउं साईं जन खे दिलि जे गहराइनि सां ख़ुशि आमदीद चवां थो। दोस्तो, असां जेको हीउ प्रोग्राम कयो आहे इन जो सिर्फ़ मक़सदु हिकु आहे त जेके नीमक हराम सिंधी क़ौम खे ललकारनि था, सिंध जे वसीलनि ते वेही करे ऐं पंहिंजी मालिकी ॾियारनि था, सिंध जा हलाली पुट शाइर ऐं अदीब ऐं फनकार जेसिताणी ज़िंदा आहिनि एसिताणी को बि माईअ जो लाल असांजा वसीला ऐं हक़ फबाए नथो सघे। अॼु जे प्रोग्राम में उहे शाइर जिन धरतीअ सां मोहबत करे हिसो वरितो आहे, ऐं रिक्वेस्ट कंदुमि असर चाचर साहब खे उहो बि स्टेज ते अचे मूं सां गॾु पिए। सिंध धरतीअ जो हलाली पुट असर चाचर, उन सां गॾोगॾु दाऊद मीरबर, सिंध जो क़ौमी शाइर दाऊद मीरबर, उन सां गॾु क़ौमी गीत लिखण वारो मोहतरम जनाब हबीब लगानी साहब, अब्दुल जब्बार जूड़ेजा साहब, ऐं सिंध जे क़ौमी रागी ऐं उन हलाली पुट खे बि रिक्वेस्ट कंदुमि मोहतरम जनाब सरमंद अयाज़ खे त उहो बि असांजी टीम ते असां सां गॾु स्टेज ते अचे। सरमंद अयाज़। दोस्तो, ही सभु उहे जेके तव्हांजे साम्हूं बीठा आहिनि सभु हारी ऐं ग़रीब जा ॿार आहिनि, लेकिन गैरतमंद ऐं वफ़ादार आहिनि, धरतीअ सां मोहबत आहे। हिननि जी ज़ोरदार ताड़ी थी। साईं जन खे दिलि जे गहराइनि सां वरी बि चवंदासीं अची करे असांजी हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं साईं जन जी करे साथ रहियो त असां इन खां वधीक बि धरतीअ जे लाइ लिखंदासीं ऐं महिनत कंदासीं। दोस्तनि जी महिरबानी। डॉक्टर नियाज़ कालानी ऐं सागर अली बुर्दी खे त स्टेज ते अचनि। ऐं गुज़ारिश थो कयां मक़बूल हुसैन नारेजी खे त साईं जन खे अजरक पाराइनि। ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर साहब खे सिंधी क़ौम जे लाइ हिकु नंढो मैसेज। मक़बूल नारे जो ऐं उनजा साथी ऐं असांजा क़ौमी रागी सरमंद अयाज़, दोस्तो भाइरो, जीए सिंधु देश, जीए साईं GM साहिब, जीए शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी। ऐं जीए सिंधु क़ौमी मुआज़ तरफ़ां जज़ थो ॾियां मक़बूल नारे जे उनजे साथियुनि खे जिन अहिड़े दौर में जॾहिं असांजा रागी ऐं शाइर महबूब जे गिटनि ऐं चपड़नि खां वधीक वधनि नथा, तॾहिं उते इन टीम सिंध वतन ऐं वतन तां शहीद थियण खे ख़िराज अक़ीदत पेश करे ऐं वतन सिंध सां मोहबत जो इज़हार करे हिकु अहिड़ी रवायत खे पुख़्तो कयो आहे जेका रवायत साईं GM साहिब असांखे ॾसी ऐं ॿुधाई हुई त वतन सां मोहबत ई
हिन ज़िंदगीअ जो सभ खां वॾो मक़सदु हुअणु घुरिजे ऐं वतन जे माण्हुनि झांगियुनि खे ऐं उन्हनि शहीदनि खे जेके पंहिंजे वतन लाइ विढ़ंदे क़ुर्बान थिया आहिनि उन्हनि खे ख़िराज अक़ीदत पेश करणु हिन ज़िंदगी जो मक़सदु हुजे ऐं उन्हनि खे यादि करे उन्हनि जी ज़िंदगी ते हलणु हिन ज़िंदगी जो मक़सदु हुजे। आउं सम्झां थो पियो त इहा कोशिशि जेका आहे यकीनी तौर ते कामयाबी ईंदी ऐं आउं जीअं कोई मां तरफ़ां खेनि ऐं सॼे सथ खे वरी बि वाधायूं ॾियां थो ऐं यकीन थो कयां इहा कैसेट सॼी सिंध में निहायत मक़बूल थींदी ऐं अहिड़े क़िस्म जा गीत जेके वतन सिंध सां मोहबत जो एहसासु ऐं जज़्बो हिमत कुवत पैदा कनि जेका पंहिंजे वतन जी वहदत खे बरक़रार रखण लाइ क़ुर्बानी ॾियण लाइ उत्साह आहिनि जेका पंहिंजे वतन जी आज़ादीअ लाइ वेड़ में हिमत पैदा कनि उहे गीत ऐं आवाज़ सदा आबाद ऐं शाद रहंदा। महिरबानी।